सूर उथो सिंध जा तमुन कयो देर हो मारे कयूं ढेर सभई दुश्मन सिंध जा आजादी सिंध के इनकलाब सां मिलंदी आजादी सिंध के इनकलाब सां मिलंदी सब गॾिजो हिक हथ जी ताड़ी नाहे वॼंदी सब हिक जो हिक हथ जी ताड़ी नाहे वॼंदी आजादी सिंध के इनकलाब सां मिलंदी आजादी सिंध के इनकलाब सां मिलंदी सब गॾिजो हिक हथ जी ताड़ी नाहे वॼंदी हिक हथ जी ताड़ी नाहे वॼंदी आजादी सिंध के इनकलाब सां मिलंदी आजादी सिंध के इनकलाब सां मिलंदी जियो 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 सही ॿियो कुझु न खपे सिंध आज़ादी घुरे थी ॿियो कुझु न खपे बसि सिंध आज़ादी घुरे थी हिते रोज़ बेगुनाह ग़रीब आवाम मरे थी साईं सैयद ज़ैन शाह हज़ारी ॿियो कुझु न खपे बसि सिंध आज़ादी घुरे थी हिते रोज़ बेगुनाह ग़रीब आवाम मरे थी के सिताई भला ज़ुल्म सितम सिंध पैसांदी के सिताई भला ज़ुल्म सितम सिंध पैसांदी आज़ादी सिंध के इनकलाब सां मिलंदी आज़ादी सिंध के इनकलाब सां मिलंदी फरमाश भाउ लोंग ख़ान काठियो साईं मुर्शिद ज़ैन शाह ऐं साईं मुर्शिद वसीम शाह ऐं सिद्दीक़ डाइर ऐं लेल बिरादरीअ जो सरदार मोहम्मद उर्स लेल मुंहिंजी फरमाइश ख़ासि हिन कलाम जे लाइ ऐं चुमन जुगाड़ी सकरंद खां ऐं जेलानी जो सरदार साईं फ़हीम शाह असां सिंध में आज़ाद सभई रहण था चाहियूं फॾा फसाद कोन असां करण था चाहियूं असां सिंध में आज़ाद सभई रहण था चाहियूं फॾा फसाद कोन असां करण था चाहियूं हीअ ज़ुल्म जी दीवार कॾहिं नेठि न किरंदी हीअ ज़ुल्म जी दीवार कॾहिं नेठि न किरंदी आज़ादी सिंध के इनकलाब सां मिलंदी आज़ादी सिंध के इनकलाब सां मिलंदी तीनों साहिब सदाए थो सरयाम सिंध जो ही आहे सभिनी जे लाइ पैगाम सिंध जो वॾो आबास लाखो फरमाइश तीनों साहिब सदाए थो सरयाम सिंध जो ही आहे सभिनी